ख़बर आहे पानी जी खोट के हवाले से करमपुर इलाके में पानी की खोट सबब नसीर शाख माइनर फीडर में पानी अणलब थी वियो। नसीर शाख माइनर फीडर में पानी की खोट शिदत इख्तियार करे वही। इलाके के हज़ारे एकड़न के आबाद कंदड़ नसीर शाख में पानी अणलब थी वियो आहे। आबादगारन जो हज़ारे एकड़न जो सारियालो फसल ऐं बेजारोपण सड़न लगो है। आबादगार सख्त परेशान आहिनि। इलाके के आबादगारन वसवारन खां मुतालबो किया है तो पानी की खोट जो नोटिस वठी पानी मुहैया कयो वञे। हर वक्त आगाहन लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।